अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अब्दुल करीम ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल करीम मोबाइल स्टूडियो। दोस्तों, छा तव्हां बि पंहिंजे मोबाइल खे बार बार चार्ज करे करे तंग अची विया हो? तव्हां बि पंहिंजे मोबाइल खे रखो था लेकिन बाद में खणो था त अव्हांजी मोबाइल जी जेका बैटरी आहे उहा 2% या 3% वरी किरी थी पवे त पोइ परेशान न थियो। दोस्तों, अॼु मां अव्हांजे लाइ अहिड़ा सेटिंग्स खणी आयो आहियां जंहिंसां अव्हां पंहिंजी मोबाइल जी बैटरी जी ज़िंदगी काफ़ी हद ताईं तव्हां महफ़ूज़ करे सघो था। तव्हांखे छा करिणो आहे? सभ खां पहिरियों तव्हां सेटिंग में अचो। सेटिंग में अचण खां बाद हिते तव्हांखे सर्च बार में सर्च करिणो आहे डार्क मोड। जीअं तव्हां हिते सर्च कंदो डार्क मोड, हिते तव्हांखे ईंदो एनेबल डार्क मोड। एनेबल डार्क मोड ते अचे करे हिते तव्हांखे हिनखे डार्क मोड ते क्लिक करिणो आहे। जीअं तव्हां डार्क मोड ते क्लिक कंदव त तव्हांजे मोबाइल जी जेका स्क्रीन आहे उहा ब्लैक थी वेंदी। हिते अची करे तव्हां हिनखे ओके कयो। हाणे तव्हांजी मोबाइल जी स्क्रीन बिल्कुलु जेको आहे ब्लैक थी वई आहे। हाणे तव्हां इन सां छा थींदो, तव्हांजी मोबाइल जी काफ़ी जेको आहे बैटरी जी बचत थी वेंदी। ॿियो नंबर तरीक़ो तव्हांखे छा करिणो आहे? अक्सर छा हूंदो आहे, असांजे दोस्तनि जी जेका ब्राइटनेस आहे मोबाइल जी उहा या त फुल हूंदी आहे या ऑटो ब्राइटनेस ते लॻियल हूंदी आहे। त तव्हांखे छा करिणो आहे? तव्हांखे हिनखे ऑटो ब्राइटनेस ते न रखिणो। तव्हां हिनखे 50% खां बि हिनखे हेठि तव्हां रखे छॾियो ऐं जेका हिनजी ऑटोमेशन आहे इहा तव्हां हिनजी ऑफ करे छॾियो। इन सां छा थींदो? इन सां बि तव्हांजी मोबाइल जी बैटरी जी काफ़ी ज़िंदगी महफ़ूज़ थी सघे थी। टियों ऐं आख़िरी ऐं जेको अहम तरीक़ो आहे उहो इहो आहे त अक्सर असांजे मोबाइल में जेके एप्स हूंदा आहिनि उहे असां इस्तेमालु कंदा आहियूं, यूज़ कंदा आहियूं, उन खां पोइ वरी उहे जेके आहिनि असां ऑफ करे छॾींदा आहियूं, क्लोज़ कंदा आहियूं। लेकिन उन जे बावजूद बि उहे असांजी मोबाइल ते बैटरी ते जेको आहे उन्हनि जो असरु थींदो आहे, यानी बैटरी उहा इस्तेमालु थींदी रहंदी आहे, यानी उहे एप्स ऑटोमेटिक बैकग्राउंड में हलंदा रहंदा आहिनि। त इन्हनि खे ऑफ करण जो हिकु ख़ासि तरीक़ो मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां। तव्हांखे सेटिंग में अचिणो आहे। सेटिंग में अची करे तव्हांखे हेठि हिते स्क्रॉल करिणो आहे। अगरि तव्हांखे हिते ऑप्शन नज़र नथो अचे त पोइ तव्हांखे हिते सर्च बार में अची करे सर्च करिणो आहे बैटरी सर्च करण खां बाद तव्हां हेठि स्क्रॉल करे ईंदो, तव्हांखे हिते ऑप्शन नज़र ईंदो बैटरी एंड पावर सेविंग। मां तव्हांखे निशान लॻाए करे ॾेखारियां थो, बैटरी एंड पावर सेविंग। हिन ऑप्शन ते तव्हां क्लिक कयो। जीअं तव्हां हिन ऑप्शन ते क्लिक कंदव त हेठि तव्हां ईंदव त तव्हांखे तव्हांजी मोबाइल में जेके बि एप्स हूंदा उहे सभई तव्हांखे शो थींदा। दोस्तों, हिकिड़ी मां ख़ासि ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, जीअं मुंहिंजी मोबाइल जी जेका चार्जर जे मुताबिक़ हिन टाइम मूंखे मोबाइल मुंहिंजे स्क्रीन ते ॾेखारे आहे त तव्हांजी मोबाइल 7 कलाक 50 मिंट तव्हां कंटिन्यू हिनखे इस्तेमालु करे सघो था इन चार्जर ते। त अव्हांखे छा करिणो आहे? हाणे अव्हां हेठि एप्स में ईंदो, हेठि जी मिसाल व्हाट्सअप बिज़नेस आहे, तव्हां हिनखे ऑन कयो। हिते ॾिसो था नो एक्सट्रैक्शन लिखियलु आहे, हिनखे तव्हां हिते हिन ते क्लिक करे छॾियो। हाणे इन जो मतिलबु छा आहे? इन जो मतिलबु इहो आहे त तव्हां हिनखे इन शइ जी इजाज़त नथा ॾियो त मुंहिंजे ऑफ करण खां बाद हे ऐप जेको आहे ऑटोमेटिक यूज़ थींदो रहे। अहिड़े तरीक़े सां तव्हां पंहिंजा सभई जेको आहे ऐप आहिनि उहे चेक कंदा अचो ऐं ॾिसो जंहिं बि ऐप में जेको आहे त इहा सेटिंग न आहे थियल त उनजी तव्हां इहा सेटिंग करे छॾियो। इन सां तव्हांजे मोबाइल जी बैटरी जी काफ़ी जेको आहे बचत थी वेंदी। त दोस्तों, हीअ सभु महिनत मां अव्हांजे लाइ करे रहियो आहियां। अव्हांखे गुज़ारिश आहे तव्हां मुंहिंजी सपोर्ट कयो। मुंहिंजे यूट्यूब चैनल करीम मोबाइल स्टूडियो खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कयो। मिलूं था अगली वीडियो में, तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।